आईजी सिंध जावेद आलम ओढो एसएसपी लाड़काणे खे घरेलू वाक़िए जी शफ़ाफ़ जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। कारियं जे इल्ज़ाम हेठि आयल नौजवाननि जे वालिदेन आईजी सिंध जावेद आलम ओढो सां मुलाक़ात कई आहे, जॾहिं त मुलाक़ात में समाजी अॻवान डॉक्टर आयशा धारेजो, WTN जे एंकर पर्सन फ़हमीदा रियाज़ चेमानी ऐं ॿिया बि मौजूदु हुआ। क़त्ल थियल नारी नगमा ऐं संदसि वालिदा जे क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। अरबाब जतोई जे आईजी सिंध खे दरख़्वास्त, असांजे ॿिनि पुटनि ते कूड़ो कारियं इल्ज़ाम मड़े घर छॾण ते मजबूर कयो वियो। अरबाब ऐं शाहुल जतोई जो चवणु आहे SSP लाड़काणो शफ़ाफ़ इंक्वायरी करे नौजवान जे वालिदेन जी बयान रिकॉर्ड करे नुक़सान जो अज़ालो कयो वञे। आईजी सिंध जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, आईजी सिंध जावेद आलम ओढो SSP लाड़काणे खे घरेलू वाक़िए जी शफ़ाफ़ जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। कारियं जे इल्ज़ाम हेठि आयल नौजवान जे वालिदेन आईजी सिंध जावेद आलम ओढो सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में समाजी अॻवान डॉक्टर आयशा धारेजो, WTN जे एंकर पर्सन फ़हमीदा रियाज़ चेमानी ऐं ॿिया बि मौजूदु हुआ। क़त्ल थियल नारी नगमा ऐं संदसि वालिदा जी क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। अरबाब जतोई जे आईजी सिंध खे दरख़्वास्त।